नवाब खान भले केतरा कूड़ा केस करे मुखे तू फासा है मारा है कुटा है पर मोमा तो के मकसद हासिल न थींदा। नादान है बादशाह मरियो थे तभी उडरण कोन तो चले। नवाब खान हुए भी तुझे जुल्म जा दास्तान असा मथा खत्म न थींदा। ओए भले तू मुखे माराए छॾ पर तुझे अॻियां मां झुकंदसि कॾहिं बि न। ॿुधई वियो नवाब खान। न मां विया कोन तो तकड़ा हवाल दे त वञा। चवे थो त का ख़बर ई न आहे। तोखे छा थो लॻे त उनखे ख़बर न हूंदी जेको सजावल जी साजिबा आहे। जॾहिं तव्हां मञो था त हू सजावल जी साॼी बांह आहे त हू एतिरो मज़बूत बि हूंदो न। ईअं न थो चवीं त तूं नाकारा बणिजी वियो। मूंखे इहा ॻाल्हि सम्झ में नथी अचे तव्हां एॾा परेशान आख़िर छो आहियो। सजावल खान मुओ आहे या नाहे मुओ वञी खॾ में पवे कुझु वक़्त में ख़बर पइजी वेंदी। बेवकूफ़ आहीं सूबेदार बेवकूफ़। जेकॾहिं इहो ड्रामो आहे न त पोइ पक सम्झ त इहो सजावल पर्दे जे पोयां मुंहिंजे मौत जी साज़िश कंदो हूंदो। मां लापरवाह बणिजी घुमी नथो सघां जेसिताईं न सजावल जे मौत जी तस्दीक नथी थिए। ठीकु आहे त पोइ हिन जो बात ॿीहर खोलाइण जी कोशिशि कयूं था। पूरी कोशिशि कर ऐं राति ताईं पकी ख़बर पवणु घुरिजे। सलीम मूंखे तुंहिंजो अहसासु आहे पर मां तुंहिंजे लाइ कुझु नथो करे सघां जेसिताईं तूं हक़ीक़त नथो ॿुधाई। सूबेदार साहब हक़ीक़त इहा ई आहे त सजावल खान जे मौत जी ख़बर मूंखे बि न आहे। छा तो हुनजी लाश खे कोन ॾिठो? जेकॾहिं मां हुनजे लाश खे ॾिसां हा न त पोइ तव्हांखे बि ॿुधायां। पर तव्हां त सजावल सां हर वक़्तु 24 कलाक गॾु हूंदा हुयो। पर हुन राति मां सजावल खान सां गॾु न हुअसि। सलीम सही ॿुधा तो हुन राति छा ॾिठो ऐं छा ॿुधो? मुंहिंजे चवण जो मतिलबु आहे त हुन राति जेके बि अफ़वाह हलिया न उन्हनि में हुन सां गॾु मां न हुअसि। नवाब खान तव्हांजी चालान कराए छॾींदो ऐं तव्हांजी ज़मानत कराइण वारो बि नाहे रहियो। सलीम हक़ीक़त ॿुधा मां इते ई केस खे ख़तमु करे छॾींदुसि। सूबेदार साहब इहो केस मूं मथां कूड़ो आहे। हा मञा थो केस कूड़ो आहे पर FIR त तुंहिंजे ई मथां कटियल आहे न। हाज़िरियूं काटींदे 3-4 साल गुज़री वेंदई। छो पे तो पंहिंजी बाक़ी ज़िंदगी जेल में गारणु चाहीं? नवाब खान जे ॾाढे जा नमूना अॻु में बि घणा ई ॾिसी चुका आहियूं। हिन मां बि गुज़री वेंदासीं। पोइ ॾिसिजांइ सलीम हीउ नमूनो सभिनी खां मुख़्तलिफ़ अथई। हिन मां तुंहिंजी केर बि जान पहुचाए। सोप सीरियल तकरार तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटी में। विजिट कयो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।